मंठार तू मूंखे विसारे छॾ, मां तुंहिंजो नसीब न आहियां। अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे, छा मल्हार राबेल खे विसारे छॾींदो, छा मंठार सारंग खे छॾे ॾींदो, छा शेरदिल वॾेरे सारंग खान वॾेरे रावल खान वारनि जो हामी थींदो, इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ते बावक़्तन पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़, जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नए एपिसोड में तव्हां ॾिसंदो त मंठार शेरदिल वारनि खे मारणु वेंदो आहे त उनखे अचानक सारंग रस्ते में गॾिजी वेंदो आहे। सारंग जेको आहे सो हुनजी ॾाढी बेइज़ती कंदो आहे, उनखे ग़लति जेको आहे सो गुथा लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहे त हुनखे जेको आहे मुंशी मखणो चवंदो आहे त हिनखे छॾे ॾे, फ़िलहालु पंहिंजो ई निशानो न आहे, पंहिंजी फ़सुलु आहे, पाण जॾहिं बि हिनखे जेको आहे सो कायूं, जॾहिं बि लुभियूं, पंहिंजी मर्ज़ी आहे। मंठार हुन ते तमामु घणे गुस्से में हूंदो। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त राबेल मल्हार खे चवंदी जे पाण ॿिन्हिनि जो मिलणु नसीब में न आहे, तूं मुंहिंजे क़िस्मत में न आहे, तूं महिरबानी इन में आहे त तूं जेको आहे सो तूं मूंखे विसारे छॾ। मल्हार हुनखे चवंदो न, मां तोखे कॾहिं बि विसारे नथो सघां। ऐं तव्हां ॾिसंदो त मल्हार ऐं शेरदिल वारा गॾिजी करे वॾेरे बालाज खान जो ख़ात्मो कंदा ऐं मंठार खे बि उहो जल्द अज़ जल्द हाणे मारींदा। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जॾहिं शेरदिल जो चाचो वॾेरे रावल खान वारनि ॾे वेंदो आहे त रावल खान वारा हुनखे मिनतू कंदा आहिनि त शेरदिल खे सम्झा त असांजो जेको आहे सो हामेवार ते यानी कि असां वटि अचे, असांजी ग़ुलामी करे, पर शेरदिल कॾहिं बि हुनखे फॉलो न कंदो, छो जो शेरदिल जे सीने में शींहं जी दिलि आहे, उहो कॾहिं बि कंहिंखां डिॼण वारो न आहे। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त कीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु